अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, जीअं त अवां जे आॾो अॼु क़ुरान मजीद जी सूरतुल अहज़ाब सगोरी मां हिकु आयत करीमा जी फज़ीलत बरकत अर्ज़ु रखी वेंदी। मुंहिंजा दोस्तो, हिन दौर में शायदि को अहिड़ो माण्हू हुजे जंहिंखे सुकून ऐं इत्मिनान ऐं चैन वारी निंड ईंदी हुजे। न त मुंहिंजा दोस्तो, सभु को दवाउनि ते राति जो खाई करे सुम्हे थो। सो मुंहिंजा दोस्तो, जंहिंखे निंड न ईंदी हुजे या निंड में ख़लल पवंदो हुजे या बेचैनी या बार बार निंड फिटंदी हुजे, उहो मुस्लमान भाउ, मुस्लमान दोस्त कोशिशि करे त हिन आयत करीमा खे जेॾीमहिल निंड फिटे थी कोशिशि करे त पढ़े। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। मुंहिंजा दोस्तो, कोशिशि करे 100 भेरा पढ़े। अञा निर्णय अचे त अञा जी तादाद वधाए। इंशाअल्लाह तबारक व तआला इन क़ुरान करीम जी आयत करीमा जे पढ़ण सां इंशाअल्लाह ताला रोज़ाना पढ़ंदा, अल्लाह तबारक व तआला अवां जे हिन दिमाग़ खे, हिन दिलि खे अल्लाह तबारक व तआला सुकून इत्मिनान अता फरमाईंदो। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि तआला व बरकातुहू।